नाज़रीन, हुकूमत पारां सिंध में लागू कयल कमशी निज़ाम ख़त्म करे ॿीहर ज़रिए निज़ाम लागू कयो वियो आहे। इन सां गॾु कराचीअ खे ॿीहर 4 ज़िलनि मां ख़त्म करे हिकु ज़िले में बहाल कयो वियो आहे। हुकूमत जे हिन फ़ैसिले ख़िलाफ़ इस्लामाबाद में रहंदड़ सिंधी माण्हुनि तोड़े मुख़्तलिफ़ NGOs पारां ज़बरदस्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां मुज़ाहिरे में ईंदड़ सिंधी माण्हुनि तोड़े NGO जे नुमाइंदनि सां जॾहिं इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वई त उन्हनि पंहिंजा वीचार हिन तरह वंडिया। सरासर ग़लति आहे। सिंधियुनि सां हमेशह ज़्यादती थींदी आहे, पर हाणे असां बर्दाश्त न कंदासीं। कराची खां त उअं ई असां हथु खयोंसीं, ठीकु आहे, मुहाजिरनि खे वेलकम करे कराची खां उअं ई हथु खयोंसीं, पर हाणे हैदराबाद हिकिड़ो जिगरी शहर बचो आहे। असां कॾहिं कॾहिं वञूं था ऐं बाक़ी बचंदो छा सिंध में? अगरि उहो बि हेॾे थी वियो त इहा ॻाल्हि बिल्कुलु सही न आहे। ऐं मां सभिनी सिंधी भाइरनि भेणुनि बल्कि सॼी सिंध खे हिन ज़रिए चवां थी त प्लीज़ 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 एहतिजाज कयो ऐं इहो असां थियणु न ॾींदासीं। असां हिन फ़ैसिले खे हिकु त रिजेक्ट था कयूं ऐं हिन फ़ैसिले जे ख़िलाफ़ अॼु इस्लामाबाद में जेको मुज़ाहिरो थी रहियो आहे, हिकु इन जे ख़िलाफ़ हिकु तमामु नंढो मुज़ाहिरो आहे, पर अॼु असां इन्हनि हुकुमराननि खे इहो ॿुधाइण था चाहियूं इहो अॼु नंढो मुज़ाहिरो आहे, पर सुभाणे वञी करे इहो पार्लियामेंट ताईं वॾो मुज़ाहिरो बि थी सघे थो। तंहिंजे करे असांजे सभिनी सिंध जे नुमाइंदनि खे इहा गुज़ारिश आहे, सिंध जे वज़ीरनि खे इहा गुज़ारिश आहे ऐं सिंध जा नुमाइंदा क़ाइम अली शाह खे फ़ौरन इस्तीफ़ा ॾियणु खपे, छो जो तमामु घणी नाजाइज़ी थी आहे सिंध सां। हे फ़ैसिलो करे ॿिनि निज़ामनि में सूबे खे ॿिनि निज़ामनि में तब्दील करे तमामु हिकु वॾी मिस्टेक कई आहे। PP इन मिस्टेक जो कॾहिं बि माना जेको आहे इन जो अज़ालो नथी करे सघे। ऐं सिंधी क़ौम सुतल ज़रूरु आहे, पर सिंधी क़ौम बेग़ैरत न आहे। अॼु असां सभु हिते गॾु थिया आहियूं, अॼु हे असां हिन मुज़ाहिरे जी कड़ी आहे। इंशा अल्लाह असां पंहिंजे आख़िरी रत जे फुड़े ताईं सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं थींदियूं ऐं उन्हनि खे असां मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। अॼुकल्ह जेको इशू हले पियो त सिंध जा ॿ वॾा शहर हैदराबाद ऐं कराची खे डिवाइड करणु तमामु परेशानी जी ॻाल्हि आहे। सभिनी खां वधीक असांखे अफ़सोस इन ॻाल्हि जो थियो आहे जेको सिंध जो पंहिंजो सदर आहे उहो ई असांजे सिंध सां अहिड़ी ज़्यादती पियो करे त असांजे शहरनि खे आहिनि उहे डिवाइड तोड़े पियो। ऐं ॿियो असीं अॼु रोडनि ते निकिता आहियूं, रोज़े में बुखुनि छॾियासीं, एहतिजाज पिया करियूं। असांजो जेको एहतिजाज इंशाअल्लाह पूरो थींदो ऐं असीं इहो कामयाबु रखंदासीं। इहा ऐं छा सभु हिते चवनि वेठा त इहा बदनीयती जी जेका सियासत हले पई इहा हाणे वधीक कोन हलंदी। पीपल्स पार्टी ऐं MQM मिली करे जेको MQM जो एजेंडा आहे उहो पाकिस्तान जो ऐं सिंध जो आहे ई कोन। हीअ अॻे ई गद्दार हुया ऐं हमेशह ई वेसा घातियूं कंदा आया आहिनि, पर अॼु हिन फ़ैसिले जेको आहे उहो पीपल्स पार्टीअ जो जा मुंहं बि उघाड़ा करे छॾिया आहिनि ऐं अॼु हुन ॿुधाए छॾियो आहे त हीअ सिंध जी पार्टी न आहे। असां त इन ॻाल्हि खे अॼु मीडिया जे साम्हूं ज़रूरु चवंदसि त असांजी जेका लीडर हुई शहीद राणी उन जा जेके कातिल आहिनि इहा अॼु जी जेका पीपल्स पार्टी आहे उहा उनजी कातिल हुई ऐं ज़रदारी इहो सबूत ॾेई छॾियो आहे त हुन ख़ुदि हुनखे क़तल करायो ऐं उहा लीडरशिप असांखां फुरी आहे। अॼु जो हीउ फ़ैसिलो इन शइ खे बार बार साबित करे पियो त हीअ सिंध जा लीडर न आहिनि ऐं न ई असां इनखे मञूं था। अॼु हुते मीडिया जे ज़रिए ज़रूरु चवंदसि त सॼी सिंध जेका सरापा एहतिजाज आहे ऐं हिते जा साथी सभु उन्हनि खे कंडेम कनि ऐं हाणे वधीक असीं पीपल पार्टी खे उते बर्दाश्त करे नथा सघूं। ये तमामु ग़लति फ़ैसिलो आहे। असां इन फ़ैसिले जे ख़िलाफ़ जेको आहे एहतिजाज था कयूं पिया कि सिंध जेको आहे इहो कराची जे हैदराबाद जेको आहे पूरे सिंध जा ई असांजा पंहिंजा ई आहिनि शहर। इन्हनि खे अगरि अलॻि करण जी का बि साज़िश कंदा आहिनि हुकूमत जे ख़िलाफ़ इन निज़ाम जे ख़िलाफ़ जेको आहे न पुरज़ोर एहतिजाज था कयूं पिया। असल में कराची हैदराबाद जेको सिंध खां अलॻि कंदा त पोइ सिंध में बचंदो छा? असां चाहियूं था त कराची ऐं हैदराबाद असांजा शहर आहिनि, असीं हरगिज़ कोन अलॻि करणु ॾींदासीं पहिरीं ॻाल्हि त। ऐं असांखे ॿियो सूबो खपे ई न पछतो खपे न सिराइकी सूबो खपे। असांजा सूबा जेके सिंध जा आहिनि असांखे इहे ई 4 सूबा था खपनि। बाक़ी जेको इहो फ़ैसिलो हुकूमत कयो इहो सफ़ा ख़राबु आहे। असांखे सफ़ा असीं न क़बूल ईंदासीं। असीं रोज़े में काढ़े में जेको आहे सो हींअर इन लाइ करे असां रैली कढी अञा घणो कुझु कंदासीं। भई जेको हीउ सॼो तरतीब आहे उहो सिर्फ़ु असां हिकिड़ी नज़र सां ॾिसूं पिया कि MQM खे पंहिंजूं सीटियूं कीअं महफ़ूज़ करे ॾिजनि, इलाइक़ो हैदराबाद कीअं सेफ करे ॾिजे, कराची खे मलीर ज़िलो वग़ैरह जेका आहिनि लियारी मलीर जिते ॿियनि ॿोलियुनि जी अक्सरियत साइड टाउन आहे, इन सभिनी खे कीअं गॾु करे हिकिड़े मेयर जे कब्ज़े में ॾिजो ताकी MQM खटे। हाणे हीअ जमहूरियत न आहे। जमहूरियत जी स्पिरिट इहा आहे कि तव्हां तरकीबियूं पंहिंजे मर्ज़ी सां हल्का ठाहिण ऐं मुंहिंजे मर्ज़ी सां ज़िला ऐं उहो ठाहिणु नेचुरल जेको आहे। सिंध हिकिड़ो तारीख़ी ख़ितो आहे ऐं सिंध जी ख़ूबी आहे कि जेको बि उन में आयो उर्दू ॻाल्हाइण वारो बि पाकिस्तान खां पहिरीं आयो उनखे सिंध पंहिंजो कयो आहे, पठाननि खे पंजाबियुनि खे पहिरीं। लेकिन पाकिस्तान का पोइ जेकी लोध आई 1 यूनिट जे ज़रिए आई
या हाणे उन्हनि हुक्मराननि ख़ासि तौर ते डिक्टेटर फ़ौजी डिक्टेटरनि जे दौर में सिंध में लसानी तक़सीम खे मज़बूत कयो वियो आहे, क़बाइली तक़सीम खे मज़बूत कयो आहे, सिर्फ़ु इन करे कि जागीरदाराना निज़ाम बाक़ी रहे ऐं दहशतगर्दी जे ज़रिए माण्हुनि खे कंट्रोल कयूं। अंदरून सिंध में दाड़ेलनि जे ज़रिए फोड़ुनि जे ज़रिए हिंदुनि खे भॼायो पियो वञे। जेकॾहिं बल्दियाती निज़ाम जी ॻाल्हि कजे ऐं कमिश्नर रेट सिस्टम खे ख़तमु करण जी ॻाल्हि आहे त इहा का एॾी ख़राबु ॻाल्हि कोन्हे ऐं इहा जेकॾहिं सही तरीक़े सां ऐं मुनसिफ़ाना तरीक़े सां इहो निज़ाम हले थो पियो त उन में कंहिंखे बि एतिराज़ु न करणु खपे। पर सिंधी क़ौम सिंधी माण्हू एहतिजाज इन करे करे पियो जो इहो जेको बल्दियाती निज़ाम आहे उहो बेनिफिट करे थो, फ़ाइदो ॾिए थो सिर्फ़ु हिकिड़ी पार्टी खे या हिकिड़े कंहिं ग्रुप खे। त इहा नाइंसाफ़ी आहे। जीअं कराची जी ॻाल्हि कजे त कराची हिकिड़ो अहिड़ो शहरु आहे जंहिंमें घणियूं क़ौमूं रहनि थियूं, बलोच रहनि था, सिंधी रहनि था, पठान रहनि था, पंजाबी रहनि था। त उनखे जेतिरियूं इहा त क़ौमूं रहनि थियूं जिन जेके जेके उन्हनि जा इलाइक़ा आहिनि उन्हनि ज़िलनि में विरायो वञे त उन ते MQM एतिराज़ थी करे। जॾहिं MQM एतिराज़ थी करे त PPP ख़ामोश आहे। PPP जो इहो रोल असांखे सम्झ में कोन थो अचे। ऐं जेकॾहिं हैदराबाद जहिड़े नंढे ज़िले खे तव्हां नंढे शहर खे तव्हां 4 ज़िलनि में विराए था छॾियो त जीअं MQM हिकिड़ी सीट खटी सघे। असांखे कोई एतिराज़ कोन्हे, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां उहा जेका पुराणी डिलिमिटेशन आहे उहा ई रखणु था चाहियो त भले रखो, उन में ते असांखे कोई एतिराज़ कोन्हे। पर तव्हां कराची खे पोइ एतिरनि ज़िलनि असां इहो ॾिसूं था त पीपल्स पार्टी हमेशह इलीगल तरीक़े सां सभु कम कया आहिनि। असेंबलीज़ हूंदे हुननि हिकिड़ो एमरजेंसी में ऑर्डिनेंस आणे छॾियो आहे त पोइ असेंबली जी कहिड़ी हैसियत रही? असेंबली जी त हिननि पामाल करे छॾियो उनखे ऐं हिकिड़ी ॿियनि हिसनि में इन करे हिनखे विरहायो आहे त MQM जो अंडरग्राउंड पुराणो मुतालबो आहे इहो आहे पंहिंजे नए सूबे जे लाइ पीपल्स पार्टी उन्हनि खे राह हमवार करण जे लाइ इहे हरकतूं करे रही थी ऐं इन जे ख़िलाफ़ु असां सिंधी क़ौम उनजी तहरीक हलाईंदासीं या स्ट्रगल हलाई वेंदी ऐं इहो फ़ैसिलो असां हिननि खे वापसि करण ते मजबूर कंदासीं। जी, मैं तो समझती हूँ कि ये पाकिस्तान की तारीख में पहली बार नहीं लेकिन हुक्मरानों की ये पुरानी साजिश रही है कि जो बज़ाहिर दोनों ग्रोह आपस में बड़े दुश्मन नज़र आते हैं, असल में उनके मफादात एक ही हैं और वो अपने मफादात का तहफ़्फ़ुज़ करने के लिए एक दूसरे के साथ किसी भी वक्त बैठने और इत्तेहाद करने के लिए तैयार भी होते हैं और उसके हमेशा विक्टिम्स अवाम ही होते हैं।